नाज़रीन, ٹنڈوالهيار में एसटीपी जे सॾ ते धारियनि जी आबादकारी जाली डोमिसाइल ऐं रेंजर्स जे हमलनि ख़िलाफ़ एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील ॾिसूं था नसीर शाह जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां हींअर प्रेस क्लब ٹنڈوالهيار ते बीठा आहियूं, जिते ٹنڈوالهيار जा दोस्त एसटीपी जा अॻुवान ऐं कारकुननि तरफ़ां धारियनि जी आबादकारी ऐं सिंध में धारियनि जा डोमिसाइल ऐं रेंजर्स ते थींदड़ हमलनि जे हवालनि सां हिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। जेके धारियनि खे डोमिसाइल PRC या उन्हनि खे शनाख़त ॾिनी वई आहे, असां चऊं था त फिलफोर उन्हनि जी रद्द कई वञे ऐं जेके बि इन ख़ुदि कम में शामिल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। इहो असांजी घुर आहे त जेके सिंध में डोमिसाइल PRCयूं जेके इन्हनि टके दड़ी जे हिसाब सां माण्हुनि खे ठाहे ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे जेको नौकरियुनि में इन्हनि फाइज़ कयो आहे उहिदनि ते, असां चऊं था फिलफोर उहे डोमिसाइल रद्द करिया वञनि ऐं उन में जेके ठाहिण वारा आहिनि उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि जो नौकरियूं बरतरफ़ कयूं वञनि ऐं उन्हनि खे पंहिंजे वापसि जिथे जा आहिनि होॾे मोकिलियो वञे। ऐं ॿियो जेको ई रियासती इदारनि ते जेके हमला थी रहिया आहिनि, इन खे असां सिंध ख़िलाफ़ वॾी गहरी साज़िश सम्झूं था ऐं असां अलाइदरनि खां घुर कयूं था त इन्हनि हमलनि में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे कैफ़े किरदार ते पहुचायो वञे। इन सूबे में मरिया विया आहिनि उन्हनि खे फौरी तौर वापसि कयो वञे ऐं उन डोमिसाइल PRC खे रद्द कयो वञे ऐं असां STP तरफ़ां इहा घुर था करियूं। ऐं जेको हींअर ताज़ा जेको साञो थियो आहे रेंजर्स जे नौजवान ते रियासत ते जेको बमबारी थी आहे, उन में जेके नौजवान शहीद थिया आहिनि, असां उन ॾुख जो अफ़सोस बि करियूं था, इज़हार बि करियूं था ऐं उन्हनि जी जेका कार्रवाई करे उन्हनि दहशतगर्दनि खे फौरी तौर ते पंहिंजे मक़ाम ते पहुचायो। सिंध जे हक़नि ते जेको राताओ हुयो आहे हिन खे कैंसिल कयो वञे। असां जेको आहे सो जेकॾहिं इहे शयूं हिननि ते अमल न थियो त डॉक्टर साहब ऐं असांजी टीम खे इनशाला हुकुम थियो त STP पूरे सिंध जे अंदरि इन मसइले ते सरापा एहतजाज हूंदी जेसिताईं इहो मसइलो हल नथो। जी सिंध जा हुकुमरान जेके बि अचनि था हिते पाकिस्तान में, सभु हुकुमरान जी चाहिनि था सिंध में ईअं कनि था। असां बाक़ाइदगी सां असांजी STP पार्टी जदोजहद करे पई। हींअर जंहिंमें डोमिसाइल PRC धारियनि माण्हुनि खे ईअं बाक़ाइदा पैसा वठी ब्लैकमेलिंग जे तहत इस्टेब्लिशमेंट जे तहत उन्हनि खे ब्लैकमेलिंग करे त उन्हनि खे डोमिसाइल ठाहे ॾियणा वञनि, जिन खे हिते सिंध में नौकरियूं ॾिनियूं वञनि, वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ कयो वञे। इन जे करे असां हिन जी पुरज़ोर मुतमत करियूं था। नाज़रीन, तव्हां जीअं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि ऐं उहिदेदारनि जा तव्हां व्यूज़ ॿुधा। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेरान TV।